सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो हूंदो आहे त असां छा, असां कीअं। अखि हुजे, ॿाहूं हुजनि, टंगूं हुजनि, या सभ खां वधीक असांजो मन हुजे, असांजी सोच हुजे। असां मन जे वासू या मन असांजे वास आहे। जॾहिं असां चवंदासीं त मुंहिंजो मन त मालिक मूंखे मालिक करे मोकिलियो आहे, तूं हाणे हुनजो मालिक आहे। त पोइ असां हुनजा मालिक आहियूं या असां नौकर। असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो पवंदो। जेकॾहिं असां जा मालिक थियासीं त पोइ सभु कुझु पाईंदासीं, पर जेकॾहिं उहो मालिक थियो त पोइ सभु कुझु अॼोले थी वियो। ऐं तंहिंजे करे असां इंसान अखि खे जॾहिं बि ॾिसंदासीं त पोइ कुदरत असांखे अखि में जो टे चीज़ूं ॾींदी आहे। त तव्हांखे छा करिणो आहे, कहिड़े नमूने हलणो आहे। सभ खां पहिरीं अखि ॾिसण जे लाइ नॉर्मल पैसो जेको हलंदो आहे हलंदो आहे। उनखां बाद असांजी अखि कॾहिं बि असां जेतिरी बि कोशिशि कयूं उहा न खुली रहंदी आहे न बंदि रहंदी आहे। घड़ी घड़ी पलक पलक झपकंदी रहंदी आहे, पलक पलक झपकंदी रहंदी आहे। खुलंदी बंदि थींदी, खुलंदी बंदि थींदी, खुलंदी बंदि थींदी। असां जेतिरो वक़्तु खोले रखण जी कोशिशि करूं केतिरो वक़्तु खोले रखंदासीं, छा कंदासीं। घणो वक़्तु न खोले सघंदासीं। ऐं केतिरो वक़्तु बंदि करे रखूं, असांखे बंदि बि न आहे रखणी। केतिरो वक़्तु बंदि करे रखंदासीं। ऐं जेकॾहिं यको बंदि करे रखंदासीं त नतीजो छा थींदो, खोले रखंदासीं त नतीजो छा थींदो। अचूं खोले रखण ते मच्छी जी अखि सदाई खुली रहंदी आहे, उहो बंदि थींदी कोन्हे। उनजी अखि सदाई खुलियल रहंदी आहे, उनजे बावजूदि सभ खां पहिरीं ॼार में उहा फासंदी आहे, कुंठी में उहा फासंदी आहे। सभ खां पहिरीं लोभ में मच्छी फासंदी आहे। उनखे पतो आहे कुंठी आहे, उनजे बावजूदि मरदम पोइ बि जेका चीज़ उन चूंब ते लॻल हूंदी आहे मरंदी आहे अची। ॼार में सभ खां वधीक मच्छी फासंदी आहे, तुंहिंजी सदाई अखि सदाई खुलियल आहे। अचूं अखि बंदि ते, असां महाभारत खे ॾिसंदासीं। जीअं धृतराष्ट्र जी शादी थी, भई हुनखे दीद कोन पवंदी, उहो अंधो हो। जीअं शादी थी, गांधी बि पंहिंजी मूंखे अखियूं ॿधी छॾियो, भई मुंहिंजो मुड़ुस बि अंधो आहे त मां बि अंधी थी करे रहंदमि। अंधी थी रहण जो नतीजो छा निकिरंदो, सॼो राजपाट सभु कुझु तबाह बर्बाद थी वियो, कुझु बि न बचो। छाकाणि त अगरि मुंहिंजो मुड़ुस अंधो आहे, मुंहिंजो मक़सदु थोरो आहे हिकिड़ो अंधो आहे त उन करे अंधो थी करे रहणो आहे। मुंहिंजो मक़सदु आहे कि सॼो थी करे उनखे संभालणो आहे। जीअं असां रस्ते सां वञूं पिया, रस्ते सां वेंदे असां ॿ ॼणा हुजूं, हिकिड़ो ॼणो किरी पवे, त किरी पवण जो मक़सदु इहो त असां गाॾियुनि सां गॾु वरी किरी पऊं। असांजो कमु आहे उनखे उथायूं, असांजो गॾु सां किरण थोरे आहे। जॾहिं रस्ते वेंदे असां ॿ ॼणा वञूं था या कोई बि हुजे, कोई किरे थो
किरे तो तुंहिंजो कमु आहे त उथायूं, मुंहिंजो मक़सदु इहो थोरा हुन गाॾी किरी पऊं। ऐं गांधारी वधि में वधि ग़लती इहा कई जेकर हुन पंहिंजो पाण खे अंधो करे छॾियो। उनजे अंधो हुजण जे करे उनजी सही औलाद राज सभु कुझु अंधो थी वियो, हर को पंहिंजी मर्ज़ी मनमानी वारो थी वियो। हो कंहिंखे संभाले न सघी, न मुड़ुस खे, न औलाद खे, न राज खे, न कंहिंखे कुझु ॾिसी न सघियो, संभाले थी छा। तंहिंजे करे न असांखे अखियूं बंदि करे रखणियूं, न खोले करे रखणियूं। इन करे असांजी अखि पलक पलक झपकंदी रहंदी आहे। ऐं झपकण जो मक़सदु हूंदो आहे त अखियूं असांखे रोशनी लाइ ॾिनी। ऐं असांजी अखि जॾहिं बि खुलंदी उन वक़्तु असांखे संसार ॾिसण में ईंदो, सभु कुझु ॿाहिरि ॾिसण में ईंदो। इन करे ॿाहिरि जी जॾहिं बि ॻाल्हि निकिरंदी असां अखियूं खोलण वारी ॻाल्हि कंदासीं। का बिल्डिंग हुजे, काई गाॾी हुजे, कोई ॻाल्हि हुजे, कुझु बि हुजे, किथे बि हूंदासीं, कंहिं बि चीज़ खे ॾिसंदा जॾहिं बि ॻाल्हि निकिती साईं एॾी बहितरीनु, एॾी सुठी, जे अखियूं खुली जो खुलियूं रहिजी वियासीं, अखियूं पटियूं रहिजी वियासीं, माना अखियूं बंदि थियूं ई न। माना एतिरो में आकर्षित हुयो, एतिरी कशिश हुई, अखियूं कॾहिं बि चवंदा अखियूं बंदि थी करे कंहिं संसारी चीज़ खे ॾिसी करे अखियूं बंदि थींदियूं ई न। संसार खे ॾिसण मीन्स अखियूं खोलण। ऐं संसार खे जॾहिं बि ॾिसंदासीं उन वक़्तु कुझु न कुझु चङाई, कुझु न चमंदाई ॿिए जी ॾिसण में ईंदी। जेको बि ॿिए खे ॾिसंदासीं ऐं जॾहिं असां ॿिए खे ॾिसंदासीं ॿ चीज़ूं साम्हूं ईंदियूं। हिकु त या असां होॾे छिकिजी वेंदासीं, भई उनखे वठण जी कोशिशि कंदासीं, कशिश छिकींदी, अट्रैक्शन थींदी। ऐं या वरी कंहिंखो निफ़रत थींदी, भई ग़लति हूंदो, ग़लति हलंदो, ग़लति तरीक़ो अपनाईंदो, या साड़ जलन क्रोध थींदो, या अहंकार थींदो, या कंहिंखे वठण जी कोशिशि कंदासीं। ऐं कंहिं बि चीज़ में ग़लती थी सघे थी, पर असां सभु इंसान कर्मनि ते विश्वास रखंदा आहियूं। त जॾहिं बि असां कंहिंखे ॾिसूं त उन वक़्तु असां हिकदमि जॾहिं अखि खोले ॾिसूं, हिकदमि कुदरत असांजी अखि बंदि कंदी आहे, अखियूं झपकाईंदी आहे। त ॿाहिरि बि ॾिसो पर पंहिंजे अंदर खे बि ॾिसो हिकदमि। त जेको मां ॾिसां थो, जेको मां कयां थो, सही या ग़लति, जेको मूंखां थिए थो उहो पुञ या पाप, जेको मूंखां थिए थो चङो या मंदो, हिकदमि पंहिंजो पाण खे संभाले वठो। अखियूं बंदि माना पाण खे ॾिसण, अखियूं खुलण माना ॿिए खे ॾिसण। छाकाणि असां जेको ॿाहिरि ॾिसंदासीं उहो अंदरि ईंदो, ऐं वरी जेको अंदरि सोचींदासीं उहो ॿाहिरि वेंदो। ॿई चीज़ूं गॾु गॾु हलंदियूं। जेका चीज़ ॿाहिरि ॾिसंदासीं उहा असांखे अंदरि में अट्रैक्ट थींदी आहे, हे चीज़ मूंखे हुजणु खपे। वरी जेका चीज़ असां अंदरि में सोचींदा आहियूं मूंखे हे हुजणु खपे, उहा ॿाहिरि वठण जी कोशिशि कंदा आहियूं, ॿाहिरि आणण जी कोशिशि कंदा आहियूं। तंहिंजे करे असां ॿई पासा गॾु गॾु ॾिसंदा हलूं। जेकॾहिं असांखे रोशनी ऐं प्रकाश में हलणो आहे, पंहिंजे जीवन खे बणाइणो आहे, त जॾहिं बि असांजी अखि खोले ॿाहिरि ॾिसूं त हिकदमि सोचूं इहो पुञ या पाप, चङाई या मंदाई, इज़त या रुसवाई, बहितरी या ख़राबी।